प्यारे दोस्तों, अज जो किस्सो एक बादशाह जो आहे। कंहिं ज़माने में हिकड़ी अहिड़ी क़ौम बि रहंदी हुई जिन तरीक़ो इहो हुयो त हुननि जो जेको बादशाह मुक़ररु कयल हूंदो हुयो, जॾहिं उन बादशाह जो मुदो पूरो थियण वारो हूंदो हुयो त हू छा कंदा हुया, उन बादशाह खे वॾे शौक़ ऐं शान सां उतां पंहिंजे शहर खां रुख़सत करे हू वञी हिकिड़े वीरान खौफ़नाक जंगल में छॾे ईंदा हुया। ऐं जॾहिं हू वापसीअ खां ईंदा हुया, हुननि खे रस्ते ते जेको बि अजनबी शख़्स मिलंदो हुयो, हू उनखे पंहिंजे क़ौम ॾे वठी ऐं पंहिंजी क़ौम जो हू बादशाह बणाईंदा हुया। उन क़ौम खां अलॻि हिकिड़ो झोपड़ीअ में निहायती ग़रीब शख़्स रहंदो हुयो, जेको पंहिंजी माउ जी ख़िज़मत कंदो हुयो। उन जो पीउ नंढपण में ई गुज़ारे वियो हुयो। घर जी ज़िम्मेदारी उन शख़्स जे मथां हुई। माउ पोड़ी हुई, हू काॾे कमाइण बि न वेंदो हुयो, पंहिंजी खेती बाड़ी करे उते गुज़र बसर कंदो हुयो ऐं पंहिंजी माउ जी ख़िज़मत कंदो हुयो। माउ हमेशा पंहिंजे पुट खे इहा ई दुआ ॾींदी हुई त अलाह तोखे हिकु ॾींहुं बादशाह बणाईंदो। पुट उन ॻाल्हि ते ख़ुशि बि थींदो हुयो ऐं माउ खे चवंदो, जीअं मां अलाह तुंहिंजी दुआ ज़रूरु क़बूल कंदो। वक़्तु गुज़रंदो रहियो। आख़िरकार हिकिड़े ॾियारे उन शख़्स जी माउ गुज़ारे वई। हुन पंहिंजी माउ खे दफ़न सफ़न करे कुझु टाइम त ग़मगीन रहियो, पर इंसान अॻिते ज़िंदगी बसर करणी आहे। कुदरत जो कुझु करणु ईअं हुयो त उहो ग़रीब शख़्स पंहिंजे ॻोठ खां रवानो थियो। उन इहो ई सोचियो त हाणे जेकी माउ हुई उहा हिन दुनिया मां हली वई, हाणे हिते मुंहिंजो रहणु फज़ूल आहे, त इन जे करे वञी कंहिं शहर में मज़दूरी कयां ऐं ज़िंदगीअ जा जेके चंद ॾियारा बचिया आहिनि उहे गुज़र बसर कयां। ही शख़्स उन झोपड़ीअ खां रवानो थियो। अल्लाह खे कुझु मंज़ूर ॿियो ई हुयो। हू जॾहिं बादशाह खे छॾियूं ऐं उहा क़ौम वापसि उन रस्ते तां अची रही हुई त ही शख़्स बि अची रहियो हो त हू सभु काफ़िले वारा रुकिजी विया ऐं उन शख़्स खे वञी हिननि वरितो ऐं हुनखे कुझु बि न ॿुधायो। हुनखे पंहिंजे पाण सां वठी बादशाह जी हवेलीअ में पहुता। पहिरियों त उहो ग़रीब शख़्स निहायती परेशान हुयो। हुनखे कुझु सम्झ में न पियो अचे त आख़िरकार ही माजरो छा आहे। चल हू दिली में चारो सोचींदो रहियो, परेशान बि रहियो त आख़िर मां हिननि जो कसूर कहिड़ो कयो। ही मूंखे गिरफ़्तार करे आया, अलाए मूंखे मारींदा, अलाए छा कंदा। जॾहिं राति थी, उन्हनि जो जेको रवाजु हुओ उन क़ौम जो, उन्हनि पंहिंजा चङा मठा सभु गॾु कया। उन खां बाद में उहे फ़ैसिलो करणु लॻा त ही अनजान शख़्स असांखे रस्ते तां मिलियो आहे। अॼु खां बाद में असांजी क़ौम जो बादशाह ऐं सरदार ही शख़्स बणिबो। जिते सभिनि जो इत्फ़ाक़ थियो, उन खां बाद में उन ग़रीब शख़्स खे उन ॻोठ जो, उन क़ौम जो बादशाह बणायो वियो। पहिरियों त उहो ग़रीब शख़्स निहायती परेशान हुयो त हुनखे इन शइ जो को इल्मु ई न हो त बादशाही छा हूंदी आहे ऐं बादशाह जे मथां ज़िम्मेदारियूं छा हूंदियूं आहिनि ऐं बादशाह खे छा करणु खपे। चलो उहा राति ई परेशानीअ में गुज़ारी। जीअं सुबह थी, हुन जा चंद कुझु ख़ासि वज़ीर बि हुया। हिकिड़ो रेहान नाले जेको वज़ीर हुओ, उहो हमेशा बादशाह जो ख़ासि रहियो हुयो। उन ग़रीब शख़्स उन वज़ीर खां पुछा कई, असल में माजरो छा आहे ऐं तव्हांजो रवाजु छा आहे। जंहिं ते उहो वज़ीर उन बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, दरअसल ॻाल्हि इहा हुआ, असांजी क़ौम जो हिकु पुराणो रवाजु आहे त जॾहिं बादशाह जी उमिरि अनक़रीब पहुचण वारी हूंदी आहे त बादशाह जो हिकिड़ो मुदो हूंदो आहे 7 साल 5 साल। जॾहिं बादशाह जो मुदो पूरो थींदो आहे, उन खां बाद में उन बादशाह खे असां हिकिड़े वीरान जंगल में छॾे वापसि हलिया ईंदा आहियूं ऐं असांखे रस्ते ते वापसि जेको बि अजनबी शख़्स मिलंदो आहे, असां उनखे पंहिंजो बादशाह बणाईंदा आहियूं। जंहिं ते उहो ग़रीब नौजवान हिन खां पुछणु लॻो, इहो सिलसिलो कॾहिं खां हलंदो अचे थो। उन वज़ीर चयो, बादशाह सलामत, ॻाल्हि इहा हुआ, मूंखां बि वॾा जेके चवंदा आया आहिनि त इहो नसब बाए नसब असांजो पीढ़ी बाए पीढ़ी हलंदो थो अचे सिलसिलो।
अॻ में मूंखां मुंहिंजो वालिदु हुयो, उन खां बाद में मां आयसि, मुंहिंजे वय खां पोइ मुंहिंजी औलाद में जेको हूंदो उहो ईंदो। हिकु ॾियारो गुज़रियो, ॿ ॾियारा गुज़रिया, चंद ॾियारा गुज़रिया, जेसी ताईं हिनखे का सम्झ में अचे त बादशाही हलाइजे कीअं। तक़रीबन साल गुज़री वियो। हे सना थुला कम संभालने हिनखे 2 साल पूरा थी चुकिया। हिकिड़े ॾियारे उन ग़रीब शख़्स उन वज़ीर खे चयो त अॼु ईअं कर, मूंखे उन जॻह ते हली ॾेखार जिथे तव्हां हमेशा पंहिंजा अॻिला बादशाह छॾे वापसि हलिया आया आहियो। वज़ीर साण थियो, काफ़िलो बि साण थियो। बादशाह सलामत उन रस्ते जी तरफ़ रवानो थियो। हलंदे हलंदे आख़िरकार बादशाह सलामत उन मक़ाम ते पहुतो जिथे बादशाह सलामत हिकु अजीब नज़ारो ॾिठो। वॾो खौफ़नाक जंगल हुआ, न इंसान हुआ, न इंसान जी का ज़ात आहे, सिर्फ़ जानवर जंगली ऐं चंद इंसानी खोपड़ियुनि जा दूर दूर तक सिर्फ़ हॾा ई नज़र आया। उन खां अलावा न को परींदो आहे, न को चरींदो आहे। जॾहिं हिन इहो नज़ारो ॾिठो त ही परेशान थी वियो। जॾहिं वापसि आयो, ॿियो ॾियारो थियो त हिन सभ खां अवली पंहिंजे वज़ीरनि खे इहो हुकुम ॾिनो, सभ खां पहिरियां उते जेके बि जंगल आहिनि, वण आहिनि, उहे सभु कटिया वञनि। हाणे हिकु बादशाह जो हुकुम हुयो ऐं हुकुम जो ताबे त सभ खे उहो हुकुम मञणो हुयो। बादशाह जो हुकुम थी वियो ऐं उन मक़ाम ते कमु शुरू थी वियो। कमु शुरू थियो, वण कटण शुरू थिया, सफ़ाइयूं थियण लॻियूं। एतिरो क़द्र जो उहा ज़मीन हिकिड़ी निहायती ख़ूबसूरत बणिजी चुकी थी। हाणे बादशाह सलामत इहो हुकुम ॾिनो त इते हिकिड़ो VIP मुंहिंजे लाइ महल बनायो वञे। पहिरियों त उन क़ौम जा माण्हू परेशान हुआ त बादशाह सलामत पंहिंजी हवेली छॾे ऐं हिन वीरान जंगल में हवेली छो थो ठाराए। लेकिन उन ग़रीब शख़्स खे पंहिंजी माउ जी दुआ हमेशह दिलि में यादि हुई त माउ दुआ इहा ॾींदी हुई त पुट हिकु न हिकु ॾींहुं तूं बादशाह ज़रूरु थींदे। उहे माउ जी दुआ हिन खे 24 घंटा यादि हूंदी हुई। हिन कमु तेज़ीअ सां शुरू करायो। साल गुज़रियो, उते हिकिड़ो अलीशान महल बणिजी चुकियो हुयो। हाणे बादशाह सलामत जी बाक़ी मुक़ररु टाइम में आख़िरी हिकिड़ो साल रहियो हो हुन जी हुकूमत ख़तम थियण में। हिकिड़े ॾियारे बादशाह सलामत पंहिंजे कबीले जा वॾा बुज़ुर्ग घुराया ऐं उतां जा जेके बि दूर दराज जा ॿिया बादशाह हुआ उन्हनि खे बि बादशाह सलामत दावत ॾिनी। उहे बादशाह बि उते आया, अवाम बि आई ऐं उन खां बाद में बादशाह सलामत इहो ऐलान कयो, ए लोगो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मुंहिंजी बादशाहीअ में बाक़ी अञा 1 साल बचे थो, पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे तव्हां हाणे मूंखे हितां रुख़सत कयो ऐं उन मक़ाम ते हली छॾे अचो। अॼु खां बाद में जेके बि ॿिया तव्हां बादशाह उन मक़ाम ते छॾिया आहिनि, मूंखे बि उन मकान ते छॾे अचो। जंहिंते कुझु बुज़ुर्ग चवण लॻा, बादशाह सलामत दरअसल ॻाल्हि इहा आहे, असां उन बादशाह खे उन वक़्तु छॾे ईंदा आहियूं जंहिं वक़्तु बादशाह जो मुदो पूरो थींदो आहे। तुंहिंजी बादशाहीअ में अञा 1 साल रहियो आहे, तूं 1 साल पंहिंजो पूरो कर। ही चवण लॻो, न 1 साल मां अवली पंहिंजी पोस्ट तां लहणु चाहियां थो। हाणे ही बादशाह जो हुकुम हुयो, इन हुकुम खे कोई टाले बि न पियो सघे त आख़िरकार सुबह थी काफ़िलो, वज़ीर, ॿिया बादशाह हिन बादशाह सां साण थी उन मकान जी तरफ़ रवाना थिया। हलंदा हलंदा उन मकान ते पहुता जिथे हिननि हिकिड़ो अजीब नज़ारो ॾिठो त उते जंगल जो को नामो निशान ई नाहे, न वण आहिनि, न का वीरान शइ आहे। हिकिड़ो VIP ताज महल जहिड़ो हिकिड़ो अलीशान बंगलो आहे। जॾहिं हुननि इहो बंगलो ॾिठो त हू हैरान थी विया ऐं बादशाह सलामत खां पुछण लॻा, बादशाह सलामत ॻाल्हि छा आहे? पहिरियों त हिते हमेशा हिकिड़ो वीरान जंग हुयो ऐं हाणे हिते हिकिड़ो अलीशान बंगलो आहे। जंहिं ते बादशाह सलामत उन क़ौम खे चवण लॻो, अदा दरअसल ॻाल्हि इहा आहे,
जिनखे बादशाह सलामत चवण लॻो, अदा ॻाल्हि इहा आहे दरअसल मूंखां अवल जेके बि बादशाह गुज़री थी चुकिया उन्हनि हमेशा पंहिंजो ज़िंदगीअ जो जेको गुज़र बसर कयो सिर्फ़ हितां जो सोचियो। अॻिले जहान जो हुननि कुझु बि न सोचियो हो जिथे हुननि खे सॼी ज़िंदगी रहणो आहे। मां इन जे करे हू महल ठारायो। हाणे मूंखे को टेंशन को फिक्र न आहे त मूंखे हली उन मक़ाम ते छॾियो आहे। छाजे कारण त मां अवल ई उते पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो आहे। मूंखां अवल जेके बि बादशाह हुआ उन्हनि कॾहिं बि इन शइ जो बंदोबस्तु न कयो हुयो त हुननि खे आख़िर में जंहिं मक़ाम ते वञणो आहे सभ खां अवल त हू उन मक़ाम खे ठाहिनि। पर अफ़सोस जे हू अवल उन मक़ाम खे न ठाहे रहिया हुया जंहिं ज़िंदगीअ में आरज़ी रहिया, हू उन खे ई ठाहिण में लॻा रहिया। त दोस्तो